सिंध जे अस्पतालनि में छिते कुते जी वैक्सीन न मिलण ते सांगड़ वासी जो अनोखो एहतजाज। शहरी पारां कुतो बणिजी सिंध हुकूमत जो इंतहाई आम मसइले ॾांहुं ध्यानु छिकाइण जी कोशिश। गुज़िरियल ॾींहुं शिकारपुर वासी 10 वरहनि जे नींगर मीर हसन पुट सफ़दर अबड़ो खे छिते कुते जी वैक्सीन न मिलण करे लाड़काणे जे कमिश्नर ऑफिस आॾो पंहिंजे माउ जे हंज में तड़पी तड़पी फौत थियण वारे वाक़े जी इंतहाई अलमनाक वीडियो वायरल थियण बाद सॼे सिंध में ॾुख ऐं ग़म जी लहर छायल आहे। जॾहिं त सांगड़ वासी नौजवान सिंध जे अस्पतालनि में छिते कुते जी वैक्सीन न मिलण सबबि इंसाननि जे तड़पी तड़पी मरण ते पाण खे रसनि सां ॿधी कुतो बणिजी अनोखो एहतजाज करे सिंध हुकूमत जो अहम मसइले ॾांहुं ध्यानु छिकाइण जी कोशिश कई। इन मौक़े ते अनोखो एहतजाज कंदड़ नौजवान जो चवण हो त इंतहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जो सिंध जे अस्पतालनि में वैक्सीन न हुजण करे केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, पर हुकूमत तोड़े आला इख़्तियारनि जे कन ते जूं बि नाहे चुरी। हुन चयो त मुल्क में वॾनि माण्हुनि जा जानवर बीमार थियण ते इंतिज़ामिया ऐं विज़ारतूं थरथिले में अची वञनि थियूं, पर ग़रीब माण्हुनि लाइ वैक्सीन मिलण बि मुश्किल आहे। हुन एहतजाज कंदे हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त सिंध जे अस्पतालनि में छिते कुते जी वैक्सीन मुयसर करण सां गॾोगॾु कुता मार मुहिम शुरू करे मासूम इंसानी जानियूं बचायूं वञनि। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सांगड़।